कारगर में शहीद दो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के बे योम तासीर के सिलसिले में सुमरा बिरादरी के सवे मानुन पर रोड़ी में रिथिल जलसे आम में शिरकत करण लाइ खाकी शाहपुल का कौमी शाहरा शाह हुसैन बाईपास ताईं रैली कढी वई। रैली जगवानी बिलाल आफ्ताब सुमरो, गुलाम रसूल सुमरो, अरशद अली, फकीर गुलाम अहमद सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौके रैली में शामिल सुमरा बिरादरी के मानुन मरकजी जलसे में शिरकत लाइ वेंदड़ शहीद दो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के चेयरमैन अली मोहम्मद सुमरो ऐं बैरिस्टर उमर सुमरो जो गुल निशावर करे इस्तकबाल कयो। उन मौके मीडिया से ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त पूरे मुल्क की सुमरा बिरादरी के मुनज़िम ऐं मज़बूत करण लाइ जदोजहद वारो अमल जारी है। हिननि चयो त असांजो मक़सद पुठिते पयल पंहिंजी बिरादरी के माण्हुनि खे अॻिते आणण ऐं मज़लूम जो साथ ॾियणु आहे। हिननि चयो त सुमरा हिकु पढ़ियल लिखियल बिरादरी आहे जंहिंजा पढ़ियल लिखियल नौजवान सियासी सोर्स न हुजण करे रोज़गार ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। असां तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां उन्हनि खे रोज़गार समेत घुरिबल सहूलियतूं फ़राहम करण लाइ जदोजहद जारी करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह असांजी जदोजहद ज़रूरु रंग लाईंदी। जेके छिड़ जी क़ौम लगी पई आहे उनखे मुतहद करण लाइ ॿियो योम तासीर थी रहियो आहे प्याला होटल सखर। उन सिलसिले में असां खैरपुर मां रैली सुमरा बिरादरी जी कढी रहिया आहियूं। इहा शाह हुसैन ते वेंदी, उतां असांजी मरकज़ी रैली अची रही आहे जेकी जाम शोरे में हली रही आहे। हिन वक़्तु हालाणी पहुती आहे। हालाणी मां उतां मरकज़ रैली खे असां शाह हुसैन ते इफ़्तिताह करे उतां पोइ अॻिते वरी प्याला होटल ते हलंदासीं। प्याला होटल सखर में मोहम्मद मियां सुमरो साहब था अचनि। उनखां पोइ चेयरमैन साहब अली मोहम्मद सुमरो आहे, बैरिस्टर मोहम्मद उमर सुमरो आहे, मौला बख्श सुमरो आहे, नासिर महमूद सुमरो साहब आहे। इहे असांजी अॻवानी करे रहिया आहिनि। बिल्कुलु उते वॾे पैमाने ते पिंडाल लॻियो आहे। उनमें बिल्कुलु 10,000 माण्हुनि जो जेको आहे सेटअप थियो आहे। उनखां बि अलावा 2,000 माण्हुनि जो पोइ हिते ॿाहिरि बि सेटअप आहे। सुमरो हिकु किरदार जो नालो आहे। असांजा मरकज़ी अॻवान शाह हुसैन बाईपास ते हैदराबाद खां अचनि पिया। असां सिटी खैरपुर जा पर डिस्ट्रिक्ट खैरपुर जा तमामु उहिदेदार साहिबान काफ़िले जी सूरत में उनजो वेलकम करणु वञूं था। ऐं असांजो जेको रोड़ी में प्रोग्राम आहे उहो इंटरनेशनल प्रोग्राम आहे ऐं पूरे मुल्क जा सुमरा इन जा हज़ारनि तइदाद में गॾु थींदा, लखनि जी तइदाद में उते गॾु थींदा। असीं सभु ॾींहुं असां वञूं था, तयारु आहियूं, असां काफ़िलो वञे पियो।